दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त क़दीमी सिंध जी एराज़ी ऐं आदमशुमारी केतिरी हुई। मौजूदा सिंध जी एराज़ी 52,994 चौरस मील आहे। अगस्त 1947 ईस्वीअ में तक़सीम हिंद खां अॻु सिंध जी जुमली आदमशुमारी 38,87,070 हुई, जंहिंमां मुसलमाननि जो तइदादु 28,31,000 ऐं हिंदुनि जो जुमली तइदादु 10,15,000 हो। मथीं एराज़ीअ मां रियासत खैरपुर जी एराज़ी 6,050 चौरस मील आहे। पखेड़ जे लिहाज़ खां ही सूबो ऑस्ट्रिया, बल्गारिया, डेनमार्क, हंगरी, स्विट्ज़रलैंड ऐं पोर्चुगाल खां वॾो आहे। सन 1948 ऐं 1949 ईस्वीअ में हिन सूबे जी जुमली रेवेन्यू उपत 843 लख रुपया हुई ऐं ख़र्च 804 लख रुपया हो।